अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। तव्हां सां कुझु सिखी रहिया आहियो ग्रेडियंट जेको शेप में ग्रेडियंट खे कस्टमाइज़ करणु। ही अॻु में जेको वीडियो आहे उन में ॾिसो असां ठाहियोसीं ग्रेडियंट जेका आहे तव्हांखे फिल करणु, उनखे कस्टमाइज़ करणु, उनजे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन में जेके अंदरि एंकर पॉइंट या नोट्स असां हुनखे शामिलु कया, उनखे असां ट्रांसपेरेंट जेको करणु ही तव्हांखे ॿुधायो हुई, हीअ ऑलरेडी ट्रांसपेरेंट वग़ैरह कयल आहे। हाँ ही तव्हांखे जेको आहे हिन वीडियो में तव्हांखे जेका आउटलाइन आहिनि उन आउटलाइन ते ग्रेडियंट असीं अप्लाई करे सघूं था। उनखां पोइ उन ते मुख़्तलिफ़ असां उनखे जेका कस्टमाइज़ वग़ैरह करे सघूं था। दोस्तों ही असां कस्टमाइज़ेशन जो ऑप्शन असांखे छा में ॾिए थो, फॉर्मेट शेप में ॾिए थो। फॉर्मेट शेप जो अलॻि सां ही पेन खुले थो। जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं फॉर्मेट शेप जो पेन तव्हांखे क्लोज़ थी वञे नो प्रॉब्लम आहे, तव्हां वञो फॉर्मेट जेको आहे मथां ॾिसो रिबन मां तव्हां ते मथे तव्हांखे नओं हिकिड़ो टैब मिलंदो। जॾहिं क्लिक कंदा कंहिं बि ऑब्जेक्ट ते क्लिक कंदो तव्हां शेप ते न तॾहिं तव्हांखे नओं ही फॉर्मेट जो तव्हांखे टैब मिलंदो। उन टैब में तव्हां हेठि ग्रुप तव्हांखे शो करे पियो फिल जो, इन में तव्हां नंढे जेको आहे बिल्कुलु ही ॾिसो ऑप्शन हिकिड़ो शो कराए पोइ जॾहिं कर्सर हुन ते रखी वेंदो तव्हां लिखियो पियो फॉर्मेट शेप, इन ते क्लिक कंदो तव्हांखे ही पेन ज़ाहिर थी वेंदो। त हाणे हिन में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ही फिल्म में फ़िलहालु हलूं पिया असां इफेक्ट वग़ैरह में इंशाल्लाह अॻिते लिखंदासीं। फिल्म में तव्हांखे ॿुधायूं पिया हिन में असां ग्रेडियंट खे जेको सो कस्टमाइज़ करणु वग़ैरह उहो कयोसीं। हाणे असीं हलूं था लाइन ते। हाणे हीअ जेको फिल जो ऑप्शन आहे ॾिसो, हिन में असां जॾहिं करे छॾियोसीं न तॾहिं मथे जॾहिं हिन फिल तव्हां क्लिक कंदो न त हीउ सॼो छा थींदो हलो कोलेप्स थी वेंदो हलो। इनखे एक्सपेंड करे सघूं था, कोलेप्स बि करे सघूं था। लाइन खे बि ॾिसो असांखे ऑप्शन ॿ ॾिए थो, हिकिड़ो फिल जो ॿियो लाइन जो। फिल में तव्हांखे सभु ग्रेडियंट वग़ैरह असां ॿुधाईसीं तव्हांखे। ऐं हाणे असीं अचूं था लाइन ते अचूं था। लाइन जेका आहे न उन में असीं मुख़्तलिफ़ इफेक्ट उहे बि ॾेई सघूं था। ॾिसो लाइन जे लाइ हिते नो लाइन कंदासीं त बिल्कुलु लाइन आहे ई कोन, हिन खे असीं खणूंसि था, तव्हांखे वधीक क्लियर थींदो। नो लाइन कयोसीं आहे कोन, सॉलिड लाइन बिल्कुलु नंढड़ी हिकिड़ी लाइन शो थी वई, लेकिन उनजी जेका विड्थ आहे न जेको लाइन जी बिल्कुलु ई एतिरी आहे जो 0.75 आहे। ॾिसो इनखे जेकॾहिं वधाईंदासीं न तव्हां हितां तीर सां तव्हां वधाए सघो था। ॾिसो तव्हां वधे पई, या तव्हां हिन ते जस्ट क्लिक करे हिनखे सिलेक्ट करे विच में पंहिंजो को बि 5 करियोसि। ॾिसो 5 जी विड्थ थी वई। असीं 10 कयूंसि था। ॾिसो कीबोर्ड में तव्हां 10 लिखियो था। अच्छा हिन खां पोइ कुझु हिन जा वधीक जेके ऑप्शन्स हूंदा आहिनि। हाणे 10 आहिनि। हाणे हिन जो असीं जेको हिन में ॾिसोसि केतिरा आहिनि शेप तव्हां चेंज करे सघो था। ॾिसो लाइन जो तव्हां शेप तव्हां को बि चेंज करे सघो था, ठीकु आहे। जंहिंमें ही कंपाउंड टाइप ॾिए थो, यानी हिकिड़ी लाइन में ॿ टे मिक्स जेको कंपाउंड शेप ॾिए थो। हीअ जेका आहे लाइन जो शो तॾहिं थी जॾहिं हिनखे अञा बि वधीक हिन जो जेका असीं लाइन खे असीं मोटो कंदासीं। हाणे ॾिसोसि सॉलिड कंदा तव्हां सॉलिड में। अच्छा हाणे ॾिसो हिन जा जेके जॉइंट टाइप आहिनि न अॻियां उहे बि असीं चऊं था। हाणे केप टाइप ऐं जॉइंट टाइप इहो तव्हांखे ॿुधाइबो। जॉइंट टाइप मीन्स जेके हिते बार में ॿ लाइनूं गॾियल हूंदो आहे न उनजी टाइप कहिड़ी हुजे। हिते राउंड आहे, तव्हां हिनखे राउंड में जेका तव्हां हिनखे मीटर ते क्लिक कंदोसि त ॾिसोसि बिल्कुलु ई कॉर्नर जेके आहिनि से रेक्टेंगल टाइप जा कॉर्नर आहिनि। जेकॾहिं तव्हां हिनखे बिवॉल ते क्लिक कंदोसि तव्हांजो ॾिसोसि राउंड जेके आहिनि कट जेको आहे उहो तव्हांखे शो थिए थो। जेकॾहिं तव्हां राउंड कंदोसि तव्हांखे राउंड मिलंदो। आउटलाइन खे तव्हां उनजा चेंज करे सघो था। अच्छा ही केप टाइप छा आहे? केप टाइप जे लाइ तव्हां पहिरीं जेको डैश टाइप आहे न उन एक्टिव करियोसि। डैश टाइप में ॾिसो लाइन जेका न हाणे डैश टाइप में शो थिए पई। डैश टाइप में हाणे असीं हिनखे जेको केप टाइप आहे न हिन जो इहो असीं चेंज करे सघूं था। ॾिसो जेकॾहिं स्क्वायर्स आहिनि न त हीअ असांखे स्क्वायर शो थियनि पिया। क्लिक कयूंसि था लाइन तव्हांखे जेकॾहिं काफ़ी वॾी थुली लॻे पई नज़र अचे पई नो प्रॉब्लम। हिनखे 10 ते कयूंसि था त हाणे वधीक हिन जा जेके डैशिस आहिनि उहे ज़ाहिर थी हलिया। केप टाइप में हलियासीं पिया असीं राउंड कंदो तव्हां हिते हिनखे चेक करे वठोसि। ॾिसोसि पहिरीं ई छा हुआ रेक्टेंगल हुआ, जेके केप टाइप हुआ न हिन जा स्क्वायर। ॾिसो ठीकु आहे स्क्वायर्स हुआ। क्लिक करूं था वरी जॾहिं असीं हिनखे राउंड करे सघूं था। हाणे हीअ जेके डैशिस आहिनि डैशिस में असीं डॉट खे जेकॾहिं कंदासीं तव्हांखे डॉट बि ईअं जीअं शो थींदा। ॾिसोसि त असीं कंहिं बि लाइन खे हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत जो लुक ॾिए पियो असांखे फील करे पियो त असीं लाइन कंहिं बि जेको सो हुनखे चेंज करे सघूं था। जस्ट असीं सिंपल शेप मां असीं लाइन खे एड करे उन में असीं चेंजिंग आणे सघूं था। इंसर्ट मां शेप में जस्ट तव्हां लाइन खे करियोसि का बि जस्ट हिकिड़ी लाइन खईं। लाइन खणण खां पोइ असीं लाइन में वञूंसि था ऐं असीं हलूं था हिते हिन में असीं हलूंसि था हिन में विड्थ हिन जी जेको सो असीं 10 था कयूंसि। ऐं हाणे हिन में टैब जो ॾिसो चेंज करूंसि था ऐं हिन में फ्लैट खे असीं ॾिसोसि हीअ असांजी लाइन असां में एड करे सघूं था।
ॻाल्हि हली पई असांजी त ग्रेडियंट में तव्हांखे ॿुधाइण त हीअ त लाइन जा वधीक ऑप्शन तव्हांखे ॿुधायासीं। हिन में असीं ग्रेडियंट जो बि हाणे असीं फिल करे सघूं था। हीअ आहे सॉलिड फिल में टाइप खे असीं जेको चेंज था करूं, डैश खे असीं जेको हुन में बिल्कुलु जेको प्लेन में आणूं था, हिन खे बि असीं प्लेन में आणूं था, छाकाणि जेको सम्झणु वाज़े थी वियो हितां खे जेको डैश टाइप आहे न, डैश टाइप खे असीं प्लेन में आणूं था। उन खां पोइ अचूं था ग्रेडियंट में। दोस्तों ग्रेडियंट ॾिसो, लाइन में असीं ग्रेडियंट सेट करे सघूं था। असीं था करूं लाइन जी थोरो वधायोसि, विड्थ अञा वधायोसि त जीअं तव्हांखे वाज़े थिए 20 कयूं था त ग्रेडियंट वधीक वाज़े थिए। ॾिसो लाइन खे बि असीं में ग्रेडियंट असीं आणे सघूं था। ग्रेडियंट असां प्रीसेट मां का खणी सघूं था, जेका हिन में ॾिनल आहे। ॾिसो प्रीसेट ग्रेडियंट में असीं का बि ग्रेडियंट खणी सघूं था, या असीं पंहिंजी कस्टमाइज़ बि करे सघूं था। क्लिक करूं था हिन में जेको सो हिन खे क्लिक करूं था, हिन मां असीं ब्लैक खणूंसि था। अच्छा, हिन में असीं ब्लू कलर जेको सो, चलो ठीकु आहे, ये ब्लू आहे। ब्लू वरी असीं ॿियो नोड ऐड करे असीं हिन में ब्लैक वरी ब्लैक यूज़ करूं था। त ॾिसो असां ग्रेडियंट खे कंहिं ग्रेडियंट खे वरी असीं कस्टमाइज़ करे सघूं था। तव्हां मल्टी जेको सो हुन में तव्हां आणणु चाहियो था त आणींदा अचो था। हिते वरी ब्लैक, हिते वरी ब्लू। ॾिसो दोस्तों ग्रेडियंट असांखे कीअं शो कराए पिया। हिकिड़ी लाइन आहे हुन में हीअ आहे रेडियल ग्रेडियंट। असीं हिन खे जेके लीनियर में आणूं था, तव्हां ॾिसो लीनियर में लीनियर ग्रेडियंट आहे। लीनियर ग्रेडियंट जेको डिग्री आहे, एंगल आहे, हुन एंगल खे तव्हां सेट करियोसि। हितां ॾिसी वठोसि तव्हांखे कीअं नज़र ईंदो, जेको तव्हांखे चूज़ करिणो हुजे तव्हां करियोसि। सपोज़ असीं हीअ आहे, ॾिसो हीअ खणूंसि था। अञा वधीक कुझु जानकारी में असीं शामिल था करियूंसि। ब्लू में असीं वरी ब्लैक, ब्लैक खां पोइ असीं वरी हिन में ब्लू। ठीक है दोस्तों, ॾिसोसि असां हिन में मल्टी जेके आहिनि असां हिन में नोड असां स्टार्ट कयासीं, मैंने शामिल करे छॾियासीं हिन में। हाणे हिन नोड्स खे असीं ट्रांसपेरेंट वग़ैरह जीअं असीं फिल्म में मथे लिखी आयासीं, उहा साॻी में ट्रांसपेरेंसी वग़ैरह हिन में सभु उहा आणे सघूं था। असीं ब्लैक जेके न जेके हीअ ॾिसो हीअ शो कराए पियो नोड में आउटर ब्लैंक आहे। आउटर ब्लैंक खे असीं जेके पोजीशन सेट करे सघूं था, असीं हिनखे ट्रांसपेरेंट करे छॾूं था। ॾिसोसि आउटर जेको आहे न, इहा असांजो सॼो ट्रांसपेरेंट थी वियो। ॿाहिरि जेको हिन पासे नोड आहे, लेकिन हिन पासे वारे नोड खे तव्हां ट्रांसपेरेंट करणु चाहियो था त हिनखे ट्रांसपेरेंट करे छॾियोसि। ॾिसो हिन जी ॿाहिरि ॿई ट्रांसपेरेंट आहिनि। तव्हां के बि टेक्स्ट ते वञी ॾिसो था, ॿिए ऑब्जेक्ट तव्हां ॾिसो न, त हुन में तव्हांखे ट्रांसपेरेंसी हुनजी तव्हांखे ख़बर पइजी मिले। ईअं जो हिन जी तव्हां आउटलाइन ते साॻी ग्रेडियंट तव्हां अप्लाई करे सघो था। तव्हां वञोसि लाइन में सॉलिड बीठो, सॉलिड खे तव्हां चेंज करोसि ग्रेडियंट लाइन में। ग्रेडियंट में हाणे तव्हां हिते पंहिंजी कस्टम ग्रेडियंट खणोसि, या प्रीसेट में का बि ग्रेडियंट खणी सघो था। सपोज असीं हिन में ब्लैक कलर, बिकॉज ग्रेडियंट में वधीक जेको हुन में ख़ूबसूरत लॻे थो, उन करे ब्लैक कलर तव्हांखे ॿुधायां थो पियो चूज़ करूं पिया। ब्लैक कलर असीं चूज़ करूं पिया, इन करे हाणे हीअ ॾिसो न, हीअ असांजी ग्रेडियंट ठहियल हुई। हाणे ग्रेडियंट हीअं हिकिड़ी अप्लाई थियल आहे, लीनियर अप्लाई थियल आहे। लीनियर जो तव्हांखे कहिड़ो जेको तव्हांखे खपे थो, तव्हां उहो चूज़ करे सघो था। ॾिसो हिन साइड ते आहे, हिन साइड ते न आहे ग्रेडियंट असांजी। तव्हां रेडियल अप्लाई करे सघो था ग्रेडियंट। ॾिसो रेडियल ग्रेडियंट आहे। रेडियल ग्रेडियंट में तव्हां सेंट्रलाइज सेंटर में तव्हां ग्रेडियंट ॾिसणु चाहियो था। रेडियल ग्रेडियंट जी तव्हां डायरेक्शन जेका न उनखे सेंटर करे था छॾियो। ॾिसो बिकॉज हीअ सेंटर में अची वियो, उन करे असांखे शो न पई थिएसि। त असीं हिनखे जेको सो लीनियर में आणियूं था छो त लीनियर जेको सो वधीक वाज़े करेसि थो। हिकिड़ी कार्नर तव्हां ॾिसो खणेसि थो ऐं ख़ूबसूरत लॻे थो। ईअं त लाइन ग्रेडियंट में तव्हां ॾिसी वठोसि केतिरो तव्हां कहिड़ी तव्हां चेंजिंग आणे सघोसि था। दोस्तों हिन खां अलावा तव्हां जेके लाइन असीं लाइन खे असीं जेको सो हाणे हिन जो जेको एंड आहे, हिन जो जेको हिन जो शुरूआती जेको नोड आहे सो आहे लाइन जो, या आख़िर वारो जेको हुन में असीं इनखे असीं चेंज बि करे सघूं था। एरो में बि चेंज कयूं था। ॾिसो लॻे पियो हेठि अची जॾहिं अचूं था, जॉइंट टैब खे हेठि अचूं था, लाइन खे जॾहिं स्क्रॉल करियूं था, असीं हिनखे पेन खे हेठि करियूं था, त पोइ अची लिखियो बिगिन एरो टाइप। बिगिन एरो टाइप असीं जेको न हिनखे ॾिसो, हीअ साॻी असांजी लाइन आहे, इहा एरो में असांजी चेंज थी वई। बिगिन एरो टाइप आहे, ठीकु आहे। अच्छा बिगिन एरो साइज़ तव्हांखे जेको ॾिसो खपे थो, ॾिसो साइज़ तव्हांजो एरो जो वधी वियो। तव्हां इनखे तीर में हिकिड़ी लाइन खे तव्हां हितां तीर में बदिलाए सघो था। अच्छा एंड एरो टाइप तव्हांखे जेको आख़िरी जेको छेड़ो आहे जेको, उहो तव्हांखे कहिड़ो करणु चाहियो था। ॾिसो हीअ तीर आहे, तीर जो एंड जेको आहे उहो असांखे हीअ जेको आहे चेंज करे छॾियो अथई शेप। एंड एरो टाइप में हीअ जेको हू शुरूआती हो, हीअ एंड हो, ठीकु आहे। ॾिसोसि त ईअं तव्हां लाइन हिकिड़ी लाइन खे तव्हां हुन में चेंज करे सघोसि था। इहो ऑप्शन जॾहिं तव्हां ख़ाली लाइन खणंदो तॾहिं तव्हांखे इहे ऑप्शन मिलंदा। जॾहिं जेकॾहिं असीं शेप जेके आउटलाइन ते क्लिक कंदासीं न, तॾहिं असीं हिनखे जेको ॾिसो इहे ऑप्शन न मिलंदा। ख़ाली लाइन जॾहिं खणी वेंदो तॾहिं लाइन में असीं जेको हिनखे करे सघूं था।
ही जेके 4 ऑप्शन ॾिए थो न दोस्तों, इन में पहिरीं जेको असांखे यानी कि जेको अॻियों जेको शेप आहे न उनखे असीं जेको एरो में बदिलाए सघूं था। ॾिसो त वरी वापसी में असां जेके हिनखे आणूं था, सिधी सी असां लाइन थी वई। हाणे हिन में फर्स्ट जेको ऑप्शन आहे उहो आहे टाइप चेंज करे थो एरो में। सेकंड जेको ऑप्शन आहे उहो जेका एरो जेका ॾिनी आहे असांखे उनजी साइज़ असीं केतिरी नंढी या वॾी करे सघूं था। ॾिसो नंढी या वॾी करे सघूं था। वरी हिन जेको एंड जेको एरो टाइप आहे न उन एंड में जेको आहे उन एंड उन में बि असीं एरो असीं अप्लाई करे सघूं था। एरो जी हाणे असीं साइज़ आहे न हिते वरी जेको ॿियो ऑप्शन ॾिए पियो उहो आहे साइज़ खे नंढो वॾो करे सघूं था। लाइन जा जेके बि ऑप्शन्स हुआ मूं कोशिशि कई तव्हांखे हिते क्लियर करे छॾिया। वधीक तव्हां प्रीसेट माना जेको लाइन खे चेंज करे सघो था। लाइन जो तव्हां जेको तव्हां ॾिसो सॉलिड कलर ग्रेडियंट वग़ैरह तव्हां उहो हिते अप्लाई करे सघो था। हीअ कुझु प्रीसेट ॾिनल हूंदा आहिनि, इहे तव्हां चेंज करे सघो था। दोस्तों आउटलाइन ग्रेडियंट खे फ़िलहाल हिते ई असीं जेको सो क्लोज़ था कयूंसि। हाणे असीं जेको नेक्स्ट जेको वीडियो आहे हुन में तव्हांखे जेके ऑप्शन्स जेके इफेक्ट्स हूंदा आहिनि न उहे इफेक्ट जे बारे में तव्हांखे कस्टमाइज़ करणु उहो तव्हांखे ॿुधाईंदो असीं इफेक्ट्स खे कीअं कीअं कस्टमाइज़ करे सघूं था।